फिफड़न जे बीमारी में मुब्तला सिंध जे डिघे कद वारे शख़्स नसीर सुमरे जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ सिंध हुकूमत नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सोशल मीडिया ते नज़ीर सुमरे जे बीमारी बाबति आयल ख़बरुनि बाद सिंध हुकूमत नेठि जागी पई ऐं सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहे जे हिदायतुनि ते सिहत खाते कराची जे आगा खान इस्पताल इंतज़ामिया खे डिघे कद वारे शख़्स नसीर सुमरे जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। यादि रहे त सिंध हुकूमत पारां मुल्क जे नाले वारे मज़ाहिया अदाकार उमर शरीफ़ जो अमेरिका मां इलाज कराइण वारे ऐलान खां पोइ सिंध में डिघे कद एवज़ पंहिंजी धार सुञाणप रखंदड़ शख़्स नसीर सुमरे जी बीमारी सोशल मीडिया ते बहस जो मौज़ू बणिजी वियो। सिंध जे माण्हुनि पारां हुकूमत खां संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो मुतालबो कयो वियो। सोशल मीडिया ते अहिड़े मुहिम बाद सिंध हुकूमत नेठि जागी पई ऐं सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहे जे हिदायतुनि बाद चीफ टेक्निकल ऑफिसर डॉक्टर फैज़ मंगी आगा खान इस्पताल इंतज़ामिया खे नसीर सुमरे जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ ख़त लिखी छॾियो आहे। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त थोरी देरि खां पोइ नसीर सुमरो खे इलाज लाइ घर खां आगा खान इस्पताल मुंतक़िल कयो वेंदो।